वालेकुम नाज़रीन, ये तमाम सिंधी पुष्पा ऐं चैनल आहे सिंधी पुष्पा। असांखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो। दोस्तों हीअ बोरिंग आहे जेकी कुझु अर्से खां बंदि पई आहे, पर हिन में मींहं पाणी जमा थी वियो आहे ऐं हीउ तू हिन जो आहे नूलो जंहिंमां पाणी अचे पियो। हीअ ठिकूंदसि जेको तव्हांखे असां ॾेखारींदासीं। ऐं दोस्तो हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॾसींदा हलूं त जॾहिं बि असां हिन बोरिंग ते वेहंदा आहियूं त अहिड़ी थधी हवा लॻंदी आहे ॼणो को एसी पई हले। ऐं जॾहिं बि हिते वेहंदो आहे कां ॾिसो न, कां हीउ जेको टां टां करे पियो, इन ॾाढो यार ॾचो करे वियो आहे। इहो अचे पियो हिते वेहण ई कोन थो अचे, ख़बर न आहे छो थो चवे, अलाए हिनजा बच्चा आहिनि हिते, अलाए छा। हिते जेको आहे कौआ चइबो आहे उर्दू में। ये जो कौआ है ना, ये बहुत चिल्लाता है और बोलता है कि यहाँ नहीं बैठो, नहीं बैठो। गरीब बच्चा जाए तो कहाँ जाए। और यहाँ पे ये जो बड़े यहाँ सिंधी में ने वण चवंदा आहियूं असां, ये काफ़ी अरसे खां हिते आहे। तक़रीबन टाइम थी वियो इहो अहिड़ी छांव ॾींदो आहे, अहिड़ी हवा हिते लॻंदी आहे जो असां चवंदा आहियूं त जेकी लाइट हलंदी आहे एसी हलंदी आहे उन खां बि तेज़ थधी हवा आहे हिते। माना असांखे अहिड़ो सुकून ॾियाराईंदो आहे हिते हीअ मौसम, त माना असांजी दिलि न चवंदी आहे त घर वञूं। दोस्तो ही ज़मीन आहे जेकी मींहुं वसियो हींअर, हाणे उस निकिरी वई आहे जेकी हींअर सिज जी तपश तेज़ थी वई आहे, त माना हींअर हर शइ सुकी वेंदी। माना हींअर मींहं जो पाणी घटि खां घटि थियण वारो आहे ऐं गप थोरी जेकी हींअर नज़र अचे पई तव्हांखे, इहा हींअर सुकी वेंदी। त दोस्तो असांखे कॉन्टेक्ट कयो ऐं असांजा व्लॉग जेके असां पंहिंजे हिसाब सां ठाहींदा आहियूं। त दोस्तो जे तव्हांखे वणनि था या को अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं तव्हांखे हींअर ॾेखारींदासीं पंहिंजे शहर में शहर फिरोज़ में, जेके तव्हांखे मज़ो अची वेंदो। दोस्तो असांजो चैनल आहे सिंधी पुष्पा, जो मां पाण सिंधी आहियां, ज़िलो नौशहर फिरोज़ जो। मूंखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो। तव्हां असांखे सब्सक्राइब कयो त असांजो वॉच टाइम कुझु ई कोन्हे को, वॉच टाइम वधे ऐं असांखे सब्सक्राइब कंदा त तव्हांखे शयूं ॾेखारींदासीं। पुष्पा झुकेगा नहीं, अपने दम पे बनाए। हीअ पुष्पा आहे जेको हींअर असां इहो व्लॉग ठाहियोसीं। व्लॉग ठाहिण खां पोइ इहा ख़बर पई त कुझु अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं बि आहिनि असां वटि जेके असां मीडिया ते मोकिले सघूं था ऐं असांखे सपोर्ट जी ज़रूरत आहे थोरी घणी, ऐं सपोर्ट थी वञे त पोइ असां शयूं तव्हांखे चङियूं चङियूं ॾेखारियूं था। महिरबानी। ऐं असां यूट्यूब ते बायो में पंहिंजो नंबर ॾेई छॾींदा, जंहिं दोस्त खे असां सिंधी पुष्पा सां वीडियो ठाहिणो हुजे त वीडियो ठाहे सघे थो। पुष्पा झुकेगा नहीं। ओके करीस।